हज़रत अली साईं एक दफ़े कब्रिस्तान में आयो तो कब्रन वारन के खिताब करे चई या आलल कुबूर, ओ कब्रन वारो कुछ तव्हां हवाल जो कुछ मूंखों हवाल वठो। ये हज़रत अली साईं जी करामत है। तो कब्र में आवाज आयो सोना अली पर तू हवाल दे। हज़रत अली साईं फरमायो अन्न निसाअकुम कद तज़व्वजन, यार असां जो हवाल ही थव जन ज़ालुनि जे करे तव्हां अबे खे छॾियो, अम्मा खे छॾियो, भाइरनि खे छॾियो, उन्हनि तव्हांजे ज़ालुनि तव्हांजे मरण खां बाद ॿिया घोट करे छॾिया। वालकुम कद कुसिमत, माल तक़सीम थी, प्लाट विराइजी विया, ज़मीन विराइजी वई, पैसा विराइजी विया। वधुवरकुम कद सुकिनत, जेके तव्हां शौक़ में बंगला ठाराया अॼु उन्हनि बंगलनि में ॿिया पिया था रहनि। यार असांजो हवाल त इहो अथव। ख़बर मां आवाज़ आयो सोना अली तो सच फरमायो, हाणे असांजो हवाल बि ॿुध। असां मरी वियासीं, मरण खां बाद असांजा माइट असांखे क़ब्र में अकेलो सुम्हारे हलिया विया। क़ब्र असां ते अहिड़ा बेरहमाना हमला कया, असांजा कफन सड़ी विया, असांजा वार छणी विया, असांजो गोश्त ॻरी वियो, असांजा हॾा मिटी थी विया। क़ब्र असांजी का शइ बचाई कान्हे का। पर वमा अनफकना फ़क़द रबहना, जेके असां नेकियूं कयूंसीं, चङायूं कयूंसीं, अल्लाह जे नाले ते ॾिनोसीं, जिस्म त मिटी थी वियो पर रूह खे राहत न मिले थी पई। सो बाबा क़ब्र में हलंदियूं नेकियूं, इहो क़ुरान क़ब्र में हलंदो। हज़रत उमर साईं नबी साईं खे अर्ज़ु कयो, साईं क़ब्र में क़ुरान हूंदो? नबी साईं फरमायो हा, क़ब्र में क़ुरान हूंदो। चईं पोइ परवाह न आहे, पर क़ुरान बि तॾहिं हूंदो जॾहिं क़ुरान खे पढ़ूं न। हज़रत साईं अहमदुल्लाह आले जी रहमतुल्लाह आले खां हिकिड़े माण्हू सुवाल कयो, साईं माण्हू जो मरी वेंदो आहे पोइ उनजे लाइ ख़ैर ख़ैरातूं कंदा आहिनि, ख़त्मा, टीजा, चालीहा, जुमाणा, भला इन जो को फ़ाइदो क़ब्र में थींदो या कोन थींदो? हज़रत साईं अहमदुल्लाह आले जी रहमतुल्लाह अलैहि मिसाल ॾेई करे सम्झायो, फरमायो जेकॾहिं हिकिड़ी बकरी मरी वञे पोइ बिस्मिल्लाह अल्लाह अकबर जे करे काती वहाइजे, हलाल थींदी? चयोसीं न। भला 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ी काती वहाइजे, हलाल थींदी? चयोसीं न। भला सॼो क़ुरान मजीद पढ़ी करे काती वहाइजे, हलाल थींदी? न। भला 100 क़ुरान जा ख़त्मा कढी करे पोइ काती वहाइजे, हलाल थींदी? न। साईं फरमायो पर जेकर बकरी ज़िंदा हुजे पोइ सॼो क़ुरान त पंहिंजी जाइ ते, कुल अल्लाह त पंहिंजी जाइ ते। हिकिड़ो गुनाहगार मुस्लमान भली वुज़ू बि न हुजेसि, रुगो बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चई करे काती वहाईंदो त बकरी हलाल थी वेंदी। मिसाल ॾेई करे फरमायो, हिकिड़ो मुस्लमान जंहिं सॼी ज़िंदगी निमाज़ न पढ़ी, सॼी ज़िंदगी क़ुरान मजीद जो हिकिड़ो ख़त्म बि न कढियईं, आलिमनि खे ॾिसे पियो जो कहाणी में हिनजी नज़र कसाई ते पई त ही आया छो हॾे ते? क़ुरान खां परे, निमाज़ खां परे। तबलीग जमात वारा चवंदा भाई बकाया नमाज के बाद 5 मिनट बैठो, दीन और ईमान की बात होगी। ये 3 कलाक इंडिया जी फिल्म ॾिसे पियो पर 5 मिनट नबी साईं जे ॻाल्हि न ॿुधई। हाणे मरण खां बाद हिकिड़ो ख़त्म छा, सुखियो मनायो जो मुल्हनि खे छा, सॼी सिंध जा पाकिस्तान जा मुल्ला वठी उन जे क़ब्र ते राति ॾींहुं क़ुरान पढ़ायो, टके जो फ़ाइदो कोन थींदुसि।
छो त जॾहिं ज़िंदा हुयो त हिन जो तालुक हुयो ई कोन क़ुर सां, न निमाज़ सां, न दीन सां। पर जेकॾहिं 5 वक़्त निमाज़ पढ़े थो, अक़ीदो ईमान सही अथसि, रोज़ानो क़ुर मजीद जो दौर करे थो, सॼो सिपारो न भला 5 आयतूं 10 आयतूं उहे बि पढ़े थो, आलिमनि बुज़ुर्गनि सां तालुक अथसि। हाणे जेकर इहो मरी वियो, भली हिन जे मथां ख़त्मो न पढ़िजे, भली 30 40 जुमानो न कजे, हिकिड़ो तालिबुल इल्म क़ुर पढ़ण वारो रुगो हुन जे क़ब्र वटां गुज़रंदो, को आलिम रुगो हुन जे क़ब्र वटां गुज़रियो ऐं 2 आयतूं पढ़ी करे दुआ घुरई त अल्लाह ताला हुनखे बख़्शे थो छॾे, हुनजी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़। जेकॾहिं चाहियो था त क़ब्र में असांखे फ़ाइदो थिए ख़त्मनि जो, ख़ैरात जो, त दुनिया में तालुक रखो।